बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दोस्तों, चवंदा आहिनि त हर हारे जी हेर रंग मटाए पर आदत कॾहिं न मटाए। ॿियो वरी ईअं बि चवंदा आहिनि त हर हारे जी हेर जंग भॼेसि पर आदत खां न मुड़े। हिकिड़े ॻोठ में हिकिड़ो शैतान रहंदो हुयो। जेसीं ताईं शैतानी न कंदो हो न, हुनजी मानी हज़म कोन थींदी हुई। हुनजी इहा आदत हूंदी हुई, हुनखे वेड़ाइणु, हुनखे घटि वधि ॿुधाइणु, हुनखे ॿधाइणु, हुनखे छॾाइणु, हुनजो नियापो हुनखे ॾियणु, ॻोठ वारनि खे कुटाए वेड़ाए नास करे छॾी। सॼी ज़िंदगी ॻोठ वारा हिनखे पारातो ॾींदा हुआ। चवंदा हुआ यार हिन खां अची फाथा आहियूं। आख़िर हिकिड़ो ॾींहुं सख़्तु बीमार थी पियो। बीमारी जी हालत में सॼे ॻोठ खे हिन घुरायो, सभिनी खे ॿाहूं ॿधई त मां तव्हां सां सॼी ज़िंदगी नांझाइज़ी कई, तव्हांखे ॿधायो, तव्हां सां शैतानी कई, तव्हांखे कुटायो, हिक ॿिए सां वेड़ायो, पर मां ॾाढो शर्मिंदा आहियां। माना मां तव्हां खां माफ़ी थो घुरां। सभिनी जी अखियुनि में ॻोढ़ा अची विया। सभई नरम दिलि इंसान हुया, ॻोठ वारा वीचारा सादा हुया। उन्हनि चयो त यार इंसान आहे, वरी बि आख़िरी पहर ते बि वरी हिनखे ख़्यालु आयो, पंहिंजे गुनाह तस्लीम थो करे, असांखां माफ़ी थो वठे। को कमीस जे कुंड सां ॻोढ़ा पियो उगे, को रुमाल जे कुंड सां। सभिनी खे ॾाढो अहसासु थियो। सभिनी हिनखे चयो त असां तोखे माफ़ु करे छॾियो, पंहिंजे दिलि जान सां तोखे माफ़ु करे छॾियो आहे, हीउ जहान बि अॻियूं जहान बि। हुन शख़्स थधो साहु भरियो, चई शुकुरु अल्हम्दुलिल्लाह, तव्हां मूंखे माफ़ु कयो, हाणे मुंहिंजे दिलि तां बोझ हल्को थियो। सभु हिन सां पंहिंजी मुहबत जो इज़हार पिया कनि। सभु हथु रखी हिनखे चवनि पिया त तूं घबराए न, असां तोखे दिलि सां माफ़ु कयो आहे। चई माफ़ु कयो अथव, पर मुंहिंजी आख़िरी हिकिड़ी वसियत बि अथव, मुंहिंजी वसियत बि पूरी कयो। हुनजो हुकुम कर। त चई वसियत इहा आहे त जॾहिं मां मरी वञा, कंध में रसो विझी ॻोठ जे ॿाहिरें वण में ॿधी मूंखे सिरोटनि सां, भितरनि सां, पथरनि सां मार ॾियो, त जीअं मां सज़ाऊं हिते खाई वञा, जीअं अलाह मूंखां पुछाणो न करे। हुननि चयो इहो कमु त ॾाढो ख़राबु आहे, हाणे असां लाश खे कीअं कुटे था सघूं। चए पियो मुंहिंजी वसियत इहा आहे, अगरि तव्हां मूंखे माफ़ु कयो आहे त मूंखे इहा सज़ा बि हिन जहान में ॾियो। बहरहाल सभिनी चयो त ठीकु आहे, करिणो पियो, छा कयूं, मरण वारे जी आख़िरी ख़्वाहिश पूरी करणी आहे। हे चंद घड़ियुनि में ओबासी ॾियणु शुरू कई, हे वीचारो मरी वियो। हाणे सभई वसियत ते सलाहूं था कनि त ॿाहिरि खणी हली हिनखे मोचड़ा हणूं। हिनखे खणी वञी ॿाहिरि वण में ॿधी अची हिनखे सुरोटनि सां वतऊं, अची हिनखे कुटियऊं, भितर पथर मोचड़ा चंबा। ख़बर थी पए पुलिस खे, कंहिं पुलिस खे नियापो ॾिनो त हिकिड़े माण्हूअ खे ॿधी मारनि था, शायदि मरी वियो आहे। पुलिस जो अटालो बि अची पहुतो, सॼे ॻोठ खे ॿधऊं। पुलिस वारनि सॼे ॻोठ खे गिरफ़्तार कयो। ॻोठ वारा रड़ियूं कनि त साईं हे जीअरो न हो, हे मरी वियो हो। चवंदो तव्हांजो दिमाग़ु कमु करे थो, मरण खां अॻु में कोई अहिड़ी वसियत कंदो त मां मरी वञा, मूंखे रसो विझी तव्हां मोचड़ा हणो, तव्हां हरामी आहियो, तव्हां हिनखे मारियो हूंदो। बहरहाल हिकिड़ो ॾाहो हुयो, हुन चयो त हिन जो कमु कहिड़ो हुयो। ॻोठ वारनि खे चई, थाणे ते सभु जॾहिं पहुता, ॻोठ वारनि खे हुन ॾाहे माण्हूअ चयो हिन शख़्स जो कमु कहिड़ो हुयो। शैतानी करणु न, असुल में ही मरंदे मरंदे आख़िरी शैतानी बि कयूं वियो, छो जो सॼी ज़िंदगी हिन हिकु हिकु करे ॿधायो, हाणे आख़िरी शैतानी करे हिन सॼे ॻोठ खे गॾु ॿधाए छॾियो। दोस्तो, जंहिंजो जेको किरदारु हूंदो आहे न, भले छा बि थी पए, कुझु बि थी पए, पर उहो पंहिंजी आदत खां कॾहिं न मुड़ंदो। अहिड़नि शैताननि खां पासो कयो। अहिड़ा शैतान अगरि तव्हांजे इर्द गिर्द आहिनि त उन्हनि जी ॻाल्हियुनि ते कॾहिं बि न लॻो। अगरि मुंहिंजो पैगाम पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नए मौज़ू ते ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह निगहबान।